समाजी तंज़ीम मसाइल के सूबाई कोऑर्डिनेटर बरकत अली अंसारी और लीगल एडवाइज़र इरशाद गांगरो सखर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 2020 में 2960 ॿारनि खे जिनसी ज़ियादती ऐं नंढे उमिरि जी शादियुनि जा वाक़िआ पेश आया। उन्हनि चयो त 2019 जी भेट में वधीक केस रिपोर्ट थिया आहिनि, जेका ॻणितीअ जोगी ॻाल्हि आहे। उन्हनि जो चवणो हुयो त पाकिस्तान जे 84 लोकल ऐं नेशनल अख़बारुनि जी रिपोर्ट थियल वाक़िअनि मुताबिक़ 8 खां वधीक ॿारनि खे रोज़ानो जिनसी तशदुद जो निशानो बणायो पियो वञे। बरकत अली अंसारी जो चवणो हुयो त 2960 ॿारनि मां 1450 छोकिरा ऐं 1510 छोकिरियुनि खे जिनसी हवस ऐं ज़्यादतीअ जो निशानो बणायो वियो। छोकिरियुनि जा रिपोर्टेड केस छोकिरनि जी भेट में वधीक आहिनि। जिनसी ज़्यादतीअ हिननि केसनि में 673 छोकिरनि ऐं छोकिरियुनि खे ज़बरदस्ती अगवा कयो वियो, जॾहिं 459 छोकिरनि ऐं 305 छोकिरनि सां जिनसी ज़्यादती कई वई। 199 छोकिरनि ऐं 98 छोकिरनि सां इज्तमाही तौर जिनसी ज़्यादती जा वाक़िआ पेश आया। 2020 ते जेकॾहिं नज़र विझंदासीं त 2960 जेके ॿार आहिनि उन्हनि सां वाक़िआ थिया आहिनि, ज़्यादतीअ जा, अगवा जा ऐं चाइल्ड मैरिजिस जा। माण्हू इज़त जे ख़ातिर उन्हनि खे लिकाइनि पिया। इहो क्राइम आहे, क्राइम खे अॻिते अचणु घुरिजे, FIR थियणु घुरिजे, उन्हनि खे सज़ा मिलणु घुरिजे। वॉलंटरली कुझु माण्हू लालची आहिनि, पैसा वठी करे जेके फ़रियादी दौर आहे उहा ठही थी वञे पई उन्हनि सां, ऐं उहे अची करे कसमनामो हुजनि था कोर्टनि में त असांजो कोर्ट खां ॿाहिरि कंप्रोमाइज़ थी वियो आहे, त लिहाज़ा जेको केस आहे उहो केस ख़राब थो थी वञे पियो। पाकिस्तान में सभ खां वधीक केस पंजाब ऐं सिंध में रिपोर्ट थिया। पंजाब में 1707, जॾहिं त सिंध में 861 केस रिपोर्ट थिया। इस्लामाबाद में 102, KPK में 205, बलोचिस्तान में 53 ऐं आज़ाद जम्मू कश्मीर में 18 जिनसी ज़्यादती जा केस रिपोर्ट थिया। ॿारनि सां थींदड़ जिनसी तशदुद ख़िलाफ़ पास कयल हुकूमत पारां कानूननि ते अमल दरामद कयो वञे, जीअं ॿारनि सां थींदड़ जिनसी वाक़िआत में कमी आणे सघिजे। कैमरामैन शबीर जोगी सां गॾु जावेद गुंजो, सिंध TV न्यूज़, सखर।